ख़वातीन त कोन्हनि मुंहिंजे ख़्याल में, या कुछ आहिनि केर भी अलाए कोन्हे। 2-3 माण्हू वेठा वार वॾा उन्हनि जा, मां सम्झो शायदि ख़वातीन में। माफ़ कजो त मोअज़्ज़ज़ हाज़रीन जेके हिते महिमान आयल आहिनि सभिनी खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। अॼु माशाल्लाह असलम लांघा साहब जो फर्ज़ंद आरिफ खान लांघा साहब घोट बणियो आहे। सब खां पहिरियों हिनखे असां मुबारकबाद पेश कयूं था साईं। तव्हां अॼु लाऊं लधियूं आहिनि माशाल्लाह, निकाह थियो, उनजी मुबारक हुजे तव्हांखे साईं। तव्हां मुबारक हुजे साईं, लख लख वाधायूं हुजनि। असां बि शादी कई वार छणी आहे, ॿीहर हणायासीं। असल में आसिफ साहब कई न पहिरियां शादी, हुन चयो त हाणे मां कई आहे त हिनखे कीअं छॾे ॾियूं अकेलो। उन खां पोइ आरिफ साहब जो वारो हुयो ऐं इन खां पोइ शायदि औरंगज़ेब साहब जो वारो। हाणे औरंगज़ेब साहब जी बि इंशाल्लाह शादी ते ईंदासीं इंशाल्लाह। न साईं ये के कुंडे ते कमु हलाईंदो केसि ताईं, मीटर हणायो सुठो आहे साईं माशाल्लाह। आसिफ साहब नंढा ही घुमनि था, ॿ नंढा घोट आहिनि वरी इहे अयान ऐं अली माशाल्लाह। जहिड़ो पाण ख़ूबसूरत आहे तहिड़ा ॿार बि ख़ूबसूरत ॾिसो माशाल्लाह। ऐं ही जेकी दावत आहे असांजे साईं पेरी प्यारो असलम लांघा साहब बहितरीन इंसान आहे। असां हमेशह ॿुधोसीं नालो, 2-3 पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि में साईं बि जो बि नालो ॿुधोसीं। अॼु मुलाक़ात बि थी वई। सलामत हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। साईं हिकिड़ो हाणे पिंडाल में दाख़िल थियो आहे, साईं हेलमेट पाए करे अचे थो साईं। साईं खे पंहिंजी सोलर प्लेट पाण सां गॾु आहे साईं। साईं साईं जेॾो लिकी अचे पियो मां ओड़ो ई निर्वार कयोमांसि। साईं पंहिंजी संगत सां गॾु वेही रहियो आहे। हा, हा। अदा ख़्यालु कजो गउन में उनमें बीमारी बि अची वई आहे। थोला थोला सभु भरिसां वेही रहिया। हिकिड़ो भरिसां बि दोस्त वेठो अथव सफ़ा पाॾे जहिड़ो। हेॾां वरी अली मदद कीरियो साहब वेठो आहे, असांजो साईं डायरेक्टर कशिश जो KTN जो। शापर ॾिसे ॿ दफ़ा किरी पिया मुंहुं भरनि। खिल में ॿुटिजी वेंदो, अखियूं ई पूरजी वेंदी अथसि। ताड़ी वॼायो दोस्तो, ताड़ी वॼायो भरपूर नमूने सां माशाल्लाह, तमामु बहितरीन। अॼु खुली करे खिलो ओ, पोयां जेके ग़रीब दोस्त वेठा आहिनि असांजा, कचे जा दोस्त वेठा आहिनि जेके, ख़ुशि जो भरपूर सलामत ताड़ी हुजो। वॼायो। इहो शो तव्हांजे लाइ अरेंज कयो आहे। अॼु असां स्पेशली कराची खां आया आहियूं। भले ऐं वॾी ॻाल्हि इहा त हिते मासी चपरा में ईंदी थोरी देरि में। हाजी साहब जी स्पेशल फरमाइश आहे। हा साईं। हाजी साहब चयो मासी चपरा खे मासी चपरा बि हाजी साहब जे दौर जी आहे। ज़रूर ईंदी। भले भले बि ईंदो, दबलो बि ईंदो, सभु ईंदा हिते। ऐं उनखां अलावा म्यूज़िकल फंक्शन बि आहे ज़बरदस्त। उनमें फ़ाइज़ा अली बि पहुचण वारी आहे। जेके नौजवान जेके थधा साह था भरनि बीठा पुठियां, उन्हनि जे लाइ इहा ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे उन्हनि खे। ऐं हेॾां जेके दोस्त वेठा आहिनि माशाल्लाह असांजा मौजूद महिमान सभई, सभिनीनि जे लाइ असां हीउ शो अरेंज कयो आहे, जंहिंमें खिलंदासीं बि, ॻाईंदासीं बि, नचंदासीं बि गॾिजी करे। छो जो इहो ख़ुशी आहे। ईअं सम्झो असलम लांघा साहब जी जेको इहो फर्ज़ंद आहे आरिफ खान, उनजी मां त चवां थो पहिरीं ऐं आख़िरी शादी आहे साईं। ईअं न, ईअं हुजणु खपे। ऐं अॼु माशाल्लाह ॾाढो ख़ुशि आहे, खिले थो। असांजी दुआ आहे त ईअं सदाईं खिलंदो रहे। ऐं मां गीत बि ख़ासि करे तयारु करे आयो आहियां साईं जे लाइ। हा हा हमरा पुछियोसीं तव्हां यार मश्करनि ॻाइणु शुरू कयो आहे। मां चयो मुला मश्किरियूं कनि था, असां ॻायूं बि न। बिल्कुलु बिल्कुलु। साईं असगर लांघा साहब भी हाणे हाणे एंट्री ॾिनी आहे बाक़ायदे साईं। माशाल्लाह। रोड ड्राई ठाहे असगर लांघा साहब साईं बाक़ायदे। इनखे मां शुरू खां 10-15 साल खां एतिरो ई ॾिसंदो थो अचां। हिन बि कदु न कयो आहे मुंहिंजे ख्याल में, महांगाई जे करे साईं कदु नथो करे साईं। इमरान खान जी 2 साल हुकूमत हली त साईं बि माचिस में सुम्हंदो। अॼु साईं माशाल्लाह ख़ुशी ॾिसण वटां आहे घोट जी ख़ासि करे। घोट अॼु हीरो आहे, अॼु हिन पिंडाल जो हीरो आहे। सभिनी सां मिले थो माशाल्लाह। साईं छा हाल आहे? ख़ुशि खैर मुबारक साईं, ख़ैर मुबारक, ख़ुशि खैर। ख़बर पवंदी 5 साल खां पोइ ॿार हिकिड़ो हिन कुझनि ते, हिकिड़ो हिन कुझनि ते, अब्बा में को लाई गिंदे। फिलहाल मिले थो न सभिनी सां। पोइ वरी जॾहिं 5-6-7 साल थींदा माशाल्लाह, वरी पुटड़ा बि थींदा, हिननि खे ॿार थींदा, पोइ जॾहिं कोई मिलंदनि, साईं माशाल्लाह तव्हांजी शादी ते हा आया पोइ छा कयो? आया ॾिठो मिलिया हुया था 4 ॼणा गॾु, ॿिया बि वठी आया हुयो। पूरी ईअं हालत थी वेंदी आहे। असां सां इहा गुज़री आहे इहा कैफ़ियत। त मोअज़्ज़ज़ हाज़रीन माशाल्लाह तमामु बहितरीन ऑडियंस आया। थोरो ताड़ियूं वॼायो, ख़बर पए केतिरा माण्हू हिते आयल आहिनि। त
अलीगुल बासी चपरा भी आई है असां सां गॾु। बिल्कुलु मां वठी थो चांस 5 मिंटनि में। हा उन जो मुड़ुस बि उन सां गॾु बिल्कुलु बिल्कुलु बाक़ाइदे विद फैमिली आया आहिनि हिते।